दर्शकों, असां इहो ॿुधो त हुयोसीं त आर्मी जी लाइफ एडवेंचरस हूंदी आहे ऐं तमामु उन में जोशीलियूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ टीवी पिक्चरुनि में त ॾिठो आहे, पर अॼु लाइव पहिरियों दफ़ो ब्रिगेडियर साहिब जे वाता ॿुधूं था। तव्हां ते रसद पहुचाइण जी ज़िम्मेदारी हुई ऐं रस्ता हुया बर्फ़ीलनि रस्तनि ते त ट्रक्स हली न सघनि। पोइ इहो कार्य तव्हां कीअं पूर्ण कंदा? इहा तव्हांखे कीअं ख़बर पई भई बर्फ़ीले रस्तनि ते गाॾियूं न हलंदियूं? करेक्ट आहे एज़ अ सिविलियन, पर असांखे ख़बर आहे भई बर्फ़ आहे, बर्फ़ जी एॾी परवाह कोन थींदी आहे, पर जेका आइस जॾहिं थींदी आहे, बर्फ़ ॼमी वेंदी आहे, उन ते गाॾी स्लिप थींदी वेंदी आहे। त उन खे कंट्रोल करण लाइ नॉन स्किड चेन्स व्हील्स ते लॻाइबियूं आहिनि, त उन्हनि सां गाॾी हलंदी आहे। पर तॾहिं बि केतिरा दफ़ा ईअं थींदो आहे जो हिकु गाॾीअ खे अॻिते करे ॿी गाॾीअ खे पुठियां टोचेनि, टी गाॾीअ खे पुठियां सिधो करे छिकींदा आहियूं, त उहे टुकड़ा टुकड़ा थींदा आहिनि। कोई 100 गज़ हूंदो आहे, कोई 150 200 गज़, घणो न हूंदो आहे, पर तकलीफ़ थींदी आहे, गाॾियूं किरंदियूं आहिनि, माण्हू मरंदा आहिनि। आहे तकलीफ़ूं आहिनि, पर उन तकलीफ़ुनि जे लाइ त आर्मी आहे। जेकॾहिं आर्मी अॻियां न हुजे त हिंदुस्तान कीअं हेठि साबित विहे? बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। जिक्र जब किसी हीरो का होगा तो नाम मेरे देश के वीरों का होगा। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे इहा। त जीअं गोली बारूद बि जंग जे लाइ ज़रूरी हूंदो आहे, तीअं ई रसद खाधो पाणी बि ज़रूरी हूंदो आहे ऐं उन्हनि खे ट्रांसपोर्ट करण बि तमामु हर शइ जे लाइ ज़रूरी हूंदो आहे। जेका की असांखे ख़ुशी आहे त ब्रिगेडियर साहिबु पूरी तरह सां सक्सेसफुली उहे हर दफ़े जेका हुननि ते ज़िम्मेदारी रखी वई उहा निभाईंदा अॻिते वधा। तव्हांखे हुनजे लाइ असांजे तरफ़ां ढेर सारी वाधायूं। असांजी ड्यूटी आहे साईं, ड्यूटी आहे ड्यूटी। ब्रिगेडियर साहिबु तव्हां ईस्टर्न, वेस्टर्न, नॉर्दर्न फॉरवर्ड्स में रहिया। नॉर्थ ईस्ट में जॾहिं तव्हांजी आसाम स्टेट में ट्रांसफ़र थी हुई, उतां जो बि कुझु किस्सो असांखे तव्हां ॿुधाईंदा? आसाम तॾहिं आसाम हिकिड़ो यको हूंदो हो, अञा 7 सिस्टर्स कोन ठहियो हो। नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजेंसी नीफा करे चवंदा हुआसीं, जो अॼु जो अरुणाचल प्रदेश आहे। उते नदियूं त ब्रह्मपुत्र नदी आहे, पर ब्रह्मपुत्र जूं ट्रिब्यूटरीज़ ॾाढियूं नंढियूं नंढियूं घणियूं हूंदियूं आहिनि। डिगारू नदी हुई हिकिड़ी ख़ासि, छो थो ॿुधायां छाकाणि उनजो महत्व घणो हूंदो। त डिगारू नदी जे हिकु पासे हिकु छोर ताईं असां सामान खणी ईंदा हुआसीं, ॿिए छोर ते ॿियूं गाॾियूं हूंदियूं हुयूं, पर इहा नदी कीअं पार कजे, गाॾी कोन थी वञी सघे, तमामु छो में पाणी ईंदो। त उते हाथी, ट्रेंड हाथी हूंदा हुआ, जिन ते माण्हू बि वेंदा हुआ, सामान बि वेंदो हो। मुंहिंजो कमु हूंदो हो त हिकु हाथीअ ते अटकल 1 टन माल रखाए ऐं पोइ उन खे हुन पार कजे। कॾहिं माण्हू बि हूंदा हुआ। हिकिड़ो इंसिडेंट जेको मां ॿुधाइणु चाहींदुसि तव्हांखे, हाथी कहिड़ा वेल ट्रेन हूंदा हुआ। मां तेसि ताईं मेजर थी वियो हुउसि, त हिकिड़ो यंग सेकेंड लेफ्टिनेंट मुंहिंजे हेठां कोन हो, सिग्नल कोर जो हो, उहो अॻियां वेठो हाथीअ जे मथे ते ॻिचीअ ते जीअं चवंदा आहिनि, मां उनजे पुठियां हुउसि। नंढिड़ो ॿारु हो, छोकिरो हो, 20-22 साल उमिरि हूंदसि, त संभाले न सघियो पाण खे। हाथीअ जीअं थोरो दोॾो ॾिनो त उहो किरी पियो। हाणे हाथी हथणी हुई उहा, अहिड़ी सियाणी, यकदमि सूंड खणी अॻितां वधाईं, उनखे मथे यकदमि अची चाढ़ियईं। यानी जेकॾहिं उन हाथीअ जी इहा सुञाणप अकुलु न हुजे सां ऐं ट्रेनिंग न हुजे सां, त हीउ छोकिरो त ख़बर ई न पियो किथे वञी पहुचिया। इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं घणियूं आहिनि। केतिरा दफ़ा असांजूं गाॾियूं उन डिगारू नदीअ में विच में फासी पवंदियूं हुयूं, पोइ हाथीअ खे मोकिले पुठियां उनखे गाॾीअ खे धिको ॾींदा हुआसीं त जीअं वञी हुते पहुचे। ऐं धिके ॾियण सां गाॾी तव्हां ॾिठियूं हूंदियूं त स्टार्ट बि थी वेंदियूं आहिनि, धिको ॾेई स्टार्ट करे पुश स्टार्ट करे पहुचाईंदा हुआसीं। हिकु ॿी ॻाल्हि जेका थी हुई त फेरी हूंदी। फेरी माना हिकु गाॾी उन ते ॿेड़ी हूंदी। हाथियुनि ते कोई बि उहिदो बहिदो कोन हूंदो। तव्हां जीअं पिक्चर में ॾिसंदा हूंदा भई हेॾे लकड़ी जो ठहियलु आहे, 4 माण्हू वेठा आहिनि, कुझु बि कोन हूंदो आहे। छोड़ो 2 रसियूं वॾियूं हाथीअ जे पेट खे ॿधी छॾींदा ऐं उन्हनि खे पकिड़े असांखे मथां वेहणो पवंदो।
त स्लिप थी वञे त हाणे जो छोकिरो स्लिप थियो त ईअं ई स्लिप थियो, इहे ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि। पर माशाअल्लाह चलता रहता है काम। हाणे उते उन पासे ब्रह्मपुत्रा जूं नंढियूं नंढियूं ट्रिब्यूटरीज़ हूंदियूं हुयूं त रस्ता हूंदा, हाणे उहा जेका नंढी ट्रिब्यूटरी सां कीअं पार कजे, त उते फेरीज़ ठाहींदा, नंढी फेरी, नंढी ॿेड़ी हूंदी, हुनजे मथां फ्लैट प्लेटफॉर्म हूंदो, हिकु गाॾी मथां चढ़ंदी हुई ऐं हिकु गाॾीअ खे उन पासे छिके लाहींदा। त हिकिड़ो असांजो अनाड़ी थोरो ड्राइवर हो त झटके सां फेरी ते चढ़ियो त फेरी झुकी वई हेठि ऐं गाॾी नदीअ में अंदरि। मुंहिंजो ई ड्राइवर हो, मां पाण मथां बीठो आहियां, मुंहिंजी ज़िमेवारी आहे। मूंखे ख़बर ई जेकॾहिं इमीडिएटली कोई हुनखे बचाईंदो न ॿाहिरि त दरवाज़ो खोले कोन सघंदो, छाकाणि त माण्हू घबराहट में हूंदो आहे। मां सुठो तारूं आहियां अञा ताईं बि, मां यकदमि नदीअ में घिड़ियुसि, पर थोरो ॿाहिरिनि माण्हुनि खे चयो भई मूंखे रसी ॿधो, जे मां फासी पहुता मूंखे छिके सघंदा। अंदरि वियुसि, दरवाज़ो खोले सघियुसि ऐं होश में हो उहे, चङी तरह सां ॿाहिरि कढी ॿाहिरि आयासीं। न इहे कम जेके आहिनि नॉर्मल ड्यूटी कोन्हे, पर छाकाणि त माण्हू मुंहिंजो आहे, मुंहिंजो ॿारु आहे सम्झो। एज़ अ मेजर मां उन वक़्तु मुंहिंजी उमिरि 29-30 साल थी वई हुई, हू छोकिरो 22-20 जो हो, त मुंहिंजी ज़िमेवारी। इहे ज़िमेवारियूं पाणे ई थी वञनि, ईअं न जो मां भई वञा न वञा, जोश में करिणो पवंदो आहे, थी वेंदो आहे। टारगेट मिलियो आहे त कंप्लीट करिणो ई आहे। टारगेट मिलियो आहे, ट्रेनिंग मिलियल आहे ऐं जोश सां करिणो आहे, मिलाए उन में होश बि हुअणु घुरिजे, इहे ॻाल्हियूं आहिनि। जी ब्रिगेडियर साहब, तव्हां आर्मीअ में 35 साल रहिया, इन्हनि 35 सालनि में तव्हांजी अलॻि अलॻि घणिनि जॻहियुनि ते पोस्टिंग थी? पोस्टिंग्स, इहो त ॾाढो ॾुखियो सुवालु कयो आहे। हाणे जे ॻणिया मां त सम्झो 26-27 पोस्टिंग्स 35 सालनि में। ऐं इट इज़ नॉट जस्ट पोस्टिंग, हर हिकु पोस्टिंग, हर हिकु स्टेशन में तव्हां इहो पुछो मूंखां त घणा घर मटियासीं। अच्छा, हा, हर पोस्टिंग सां तव्हांखे अलॻि अलॻि जॻहियुनि ते घर पिणु मटाइणो पियो? एट एन एवरेज 3 घर। हिकिड़ी स्टेशन हुई लखनऊ, जिते विदिन फस्ट 1 ईयर ने विदिन फस्ट 6 मंथ्स असां 5 घर मटियासीं। त हाणे इहा असांखे लेडीज़ खे असां शइ ॾियूं था इन ते त भई एॾी महिनत कनि थियूं, पैकिंग कनि थियूं, पर इट हैज़ बिकम नाउ पार्ट ऑफ लाइफ। सो ट्रांसफर्स आर देयर, बट इट हैज़ गॉट एन एडवांटेज ऑल्सो that we get to see many places. Our children learn a lot more. We look at the positive things, why only negative? ब्रिगेडियर साहब, तव्हां 35 साल आर्मी में रहिया, के सिंधी पर्सनैलिटीज़ तव्हांखे उते ॾिसणु आयूं जिन पंहिंजे जीवन जी छाप तव्हांजे मथां छॾी हुजे? सिंधी, ओके। हिकिड़ो त ही वॉज द चीफ ऑफ नेवल स्टाफ एडमिरल राम टहलियानी, a person who you can't imagine how good a man can be, how efficient a man can be, and what a personality. The second one was a Lieutenant General from the Army, Lieutenant General R.D. Hira. We used to call him Rocky Hira. His actual surname is Hiranandani. A fighting general. You see him, you know, okay, you're standing in front of a person who's great and great. Otherwise there were many, but these are the two who stand out and they are known to everybody. All, not only Sindhis, but the entire army, the entire nation knows them. तव्हां सां इहे अॼु नयूं नयूं ॻाल्हियूं ऐं दिलचस्प रोचक ॻाल्हियूं ॿुधी करे असांखे तमामु सुठो लॻो। ब्रिगेडियर साहब, अॼु दिलेर सिंधी जे हिन सेट ते अची करे असां सां गॾिजी करे तव्हांखे कीअं लॻो? हाणे साईं, मां त अजब थो खां त तव्हां जहिड़ी शख़्सियत इहो कमु करे थी त छाजे लाइ, तव्हांखे मोटिवेशन कहिड़ी आहे, ऐं इहो तव्हां तमामु तमामु ज़बरदस्त सुठो कमु था कयो, जो तव्हां सिंधी ॿोली, सिंधियत ऐं सिंधी माण्हू इन्हनि खे अॻिते वाधारे लाइ था कयो। हैट्स ऑफ टू यू, एंड यू गॉट नो पर्सनल गेन. आई बिलीव यू आर स्पेंडिंग लॉट ऑफ योर ओन मनी. आई वुड से वी नीड मेनी मोर लेडीज़ लाइक यू एंड पुश द मूवमेंट फॉरवर्ड. ऐं जेकॾहिं असांजी काई मदद जी ज़रूरत पए तव्हांखे, असां हाज़िर आहियूं हमेशह. दर्शको, उमेद त अॼु अहिड़े दिलेर सिंधीअ सां मिली ऐं आर्मी जी लाइफ खे तव्हां तमामु नज़दीकीअ सां ॾिसी सघिया हूंदा. पंहिंजे आर्मी जवाननि
ऐं आर्मी ऑफिसर्स ते अञा फ़ख़ुरु महसूसु थींदो हूंदो त अचो वरी ॾेई हथ में हथ हिकु क़दम अॻिते वधायूं, सिंधी ॿोली ऐं तहज़ीब खे ऊचाइयुनि ताईं पहुचायूं, सिंधियुनि जो शान वधायूं। जीए असांजी सिंधियत।